तलार जे ॻोठ जमाली फरोड में 150 खां मथे शागिर्द ऐं शागिर्द लाइ जुड़ियल फ़क़ति 2 कमरनि ते मुश्तमिल गवर्नमेंट प्राइमरी स्कूल ज़बून हाली जो शिकार। मासूम शागिर्दी हयाती लाइ ख़तरो बणियल इमारत ते कंहिं ऑफिसर ध्यान न ॾिनो। स्कूल में किताबुनि समेत फर्नीचर जी पिण खोट आहे। निगरान हुकूमत खां स्कूल में पढ़ंदड़ शागिर्द ऐं शागिर्दनि ऐं उन जे वालिदनि फौरी तौर ते नोटिस वठण जो मुतालबो कयो। स्कूल में पढ़ंदड़ 150 खां वधीक शागिर्द ऐं शागिर्दनि एहतिजाज कंदे चयो त प्राइमरी स्कूल में पढ़ंदड़ समूरा ॿार गैर महफ़ूज़ आहिनि। काफ़ी दफ़ा ॿारनि मथां चापड़ बि किरिया आहिनि, जंहिं जे नतीजे में ॿार ज़ख़्मी पिण थिया आहिनि। जॾहिं त अहिड़ी आगाही बाला ऑफिसरनि खे पिण ॾिनी वई आहे, पर अञा ताईं को बि नोटिस न वरितो वियो आहे। स्कूल में पढ़ंदड़ शागिर्द ऐं शागिर्दनि पारां मौजूदा निगरान वफ़ाक़ी तौर सूबाई हुकूमत खां नोटिस वठण जो मुतालबो। मोहम्मद हुसैन गोपांग, मीडिया द न्यूज़ HD, तलार।